लाड़काणो में खबर शामिल क्यों था। वॾा महर पुलिस मुक़ाबले डी जांच मुकम्मल कई वई आहे। नुक़सान जो ज़िम्मेवार सब इंस्पेक्टर तालिब जूणेजो खे करार ॾिनो वियो आहे। SSP कश्मीर अमजद शेख की सरबराही में जुड़ियल कमेटी पारां मुबैना पुलिस मुक़ाबले डी जांच मुकम्मल कई वई। जांच कमेटी मुबैना मुक़ाबले की रिपोर्ट DIG लाड़काणो हवाले करे छॾी आहे। इंक्वायरी कमेटी तरफां सब इंस्पेक्टर तालिब जूणेजो खे नौकरी में बरतरफ़ करण की सिफारिश कई वई। रिपोर्ट में चयो वियो आहे त आकिल थाने के अॻूणे SHO ॻोठ वॾा महर में ग़लत प्लानिंग से कार्रवाई कई, नफ़री भी घट हुई। रिपोर्ट में चयो वियो आहे त तालिब जूणेजो जी ग़लत प्लानिंग सबब ASI समेत 2 एहलकार शहीद थिया। शहीद ASI मुज़फ़र खोसो और नवाब जतोई जा सरकारी हथियार भी गायब आहिनि। कमेटी सिफारिश कई है त बकापुर थाने ते दाख़िल मुक़ाबले केस में शफ़ाफ़ जांच की ज़रूरत है। FIR में घुर्बल जवाबदारन जूं गिरफ़्तारियूं कयूं वञनि। इन रिपोर्ट बाबत वधिक तफ़सील मालूम क्यों था टाइम न्यूज़ लाड़काणो के रिपोर्टर नवीद लाड़क खां। नवीद, छा अपडेट्स आहिनि? मुबैना पुलिस मुक़ाबले की जांच रिपोर्ट जारी कई वई आहे। मेहताब, बिल्कुल ये 20 ॾींहं अॻु लाड़काणो वेझो ॻोठ वॾा महर में मुबैना पुलिस मुक़ाबले में ASI समेत 2 एहलकार जेके उहे शहीद थिया ऐं मुबैना ॾोहारी राजू महर जेको आहे उहो मारिजी वियो। उन वाक़े खां पोइ DIG लाड़काणो मज़हर नवाज़ शेख तरफ़ां 4 रुकनी जेका आहे उहो जांच कमेटी जोड़ी वई, जंहिं रिपोर्ट जेका आहे उन वाक़े जे हवाले सां मुबैना मुक़ाबले जे हवाले सां मुकम्मल करे वरिती आहे। इहा रिपोर्ट जेका आहे SSP कश्मीर अमजद शेख जी सरबराही में जोड़ियल जांच रिपोर्ट जेको कमेटी जेको आहे उहो रिपोर्ट DIG हवाले करे छॾी आहे। रिपोर्ट में पुलिस जे थियल नुक़सान जो जेको ज़िम्मेवार आहे उहो उन वक़्त जो जेको आकिल थाने जो SHO सब इंस्पेक्टर तालिब जूणेजो उनखे ज़िम्मेवार करार ॾिनो वियो आहे। रिपोर्ट में इहो भी ॿुधायो वियो आहे त आकिल थाने जे अॻूणे SHO ग़लत प्लानिंग सां ॻोठ वॾा महर में कार्रवाई कई। सिजल थिए खां पोइ ग़लत तरीक़े सां हुन कार्रवाई करे पुलिस जो नुक़सान करायो। उन वक़्त नफ़री जो तइदाद भी जेको आहे उहो तमामु घणो घटि हो। उनजी ग़लत प्लानिंग जे करे ASI मुज़फ़र खोसो ऐं सिपाही नवाब जतोई जेके आहिनि उहे शहीद थिया, जॾहिं त शहीदनि जी जेका सरकारी जेके हथियार हुआ उन वक़्तु उहे बि इन गाइब आहिनि। सिफारिश कमेटी तरफ़ां इहा कई वई आहे त सब इंस्पेक्टर तालिब जूणेजो जेको आहे उहो नौकरी मां बरतरफ़ कयो वञे ऐं बकापुर थाने ते जेका FIR दाख़िल थी आहे हिन मुबैना मुक़ाबले जी, उन FIR में शफ़ाफ़ जांच जी जेको आहे उहा ज़रूरत आहे। जेके घुर्बल जवाबदार आहिनि उन्हनि जी बि फौरी तौर ते जेको आहे उहो गिरफ़्तारियूं कयूं वञनि। पुलिस जे थियल नुक़सान जे ज़िम्मेवारनि खे भी जेको आहे उहो जांच में शामिल करण जी सिफारिश कई वई आहे। इहा भी सिफारिश कई वई आहे त ॻोठ वॾा महर वॾे अरसे खां वठी ॾोहारियुनि जो जेको आहे उहो गढ़ रहियो आहे, जिते वॾे हिकिड़े पुलिस ऑपरेशन जी ज़रूरत आहे। इहा मां तव्हांखे महताब ॿुधायां त 13 डिसंबर ते इहो मुबैना मुक़ाबलो थियो हुयो, जंहिंमें ASI समेत 2 एहलकार शहीद थी विया, हिकु मुबैना ॾोहारी भी मारिजी वियो। जी महताब। नवीद, जीअं पाण ॿुधायो पिया, रिपोर्ट में इहो वाज़े कयो वियो त वॾा महर इलाइक़ो जेको आहे उहो ॾोहारियुनि जो गढ़ आहे ऐं उते वसी पैमाने ते ऑपरेशन की ज़रूरत आहे। पुलिस की नाक़िस हिकमत अमली ऐं ग़लत प्लानिंग सबब पुलिस जा 2 जवान जेके आहिनि उहे शहीद भी थिया आहिनि। पुलिस जो नुक़सान थियो ऐं हाणे इन इलाइक़े में ऑपरेशन की सिफारिश भी कई वई आहे, जेका लाड़काणो खां ॿाहिरि SSP जेको आहे उन पारां इहा रिपोर्ट जारी कई वई, सिफारिश कई वई। पुलिस जे आला इख्तियारनि पारां इन मामले जो केतिरो नोटिस वरितो वियो आहे? ख़ासि तौर ते 2 एहलकारनि जी शहादत खां पोइ रिपोर्ट भी साम्हूं आई आहे। का प्लानिंग करे पई पुलिस इन इलाइक़े में ऑपरेशन जी? जी महताब, बिल्कुल हीअ नाक़िस हिकमत अमली जे करे उन वक़्तु इहो ॾिठो वियो ऐं जेका ॻाल्हियूं मंज़र आम ते आयूं त मुक़ाबलो जेको आहे उहो छकी थियो ऐं उन खां पोइ फौरी तौर ते IG जी तरफ़ां हुनजो नोटिस वरितो वियो। असां नाज़रीन खे इहो भी ॿुधायूं त IG सिंध पुलिस जेको आहे हिन सॼी नाक़िस हिकमत अमली जे हवाले सां लाड़काणे जे SSP इमरान कुरैशी खे जेको आहे उहो शौकास नोटिस भी जारी कयो आहे, छाकाणि त उहो ओवरऑल इन मामले जो मुबैना मुक़ाबले जो जेको आहे उहो ज़िम्मेवार आहे। ऐं पुलिस जॾहिं पार्टी रेड ते वञे थी त पंहिंजे हद जे जेको ज़िले जो SSP हुजे थो उनखे जेको आहे सो इंफॉर्म करण खां ज़रूरु पोइ वेंदी आहे। ऐं हिन जांच कमेटी SSP लाड़काणो समेत जेके मुक़ाबले में हिसो वठंदड़ एहलकार हुआ, ख़ासि करे हिन मुक़ाबले खे लीड करे पियो सब इंस्पेक्टर तालिब जूणेजो, जंहिंखे मुकमल तौर ते सिधो सो ज़िम्मेवार करार ॾिनो वियो आहे, उहो हिन मामले जो जेको आहे उहो ज़िम्मेवार करार ॾिनो वियो आहे। हाणे ॾिसजे DIG जे कोर्ट में बाल आहे, DIG वटि इहा रिपोर्ट पहुची आहे ऐं हुन सिफारिशुनि ते ॾिसूं था ईंदड़ ॾींहंनि में केतिरो अमल थिए थो। जी महताब। ठीकु आहे नवीद लाड़े, खां महिरबानी अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, 13 डिसंबर ते लाड़काणो जे वॾा महर वारे इलाइक़े में इहो मुबैना पुलिस मुक़ाबलो थियो, जंहिंजे नतीजे में पुलिस जा 2 एहलकार शहीद थी विया। इन जी जांच रिपोर्ट अॼु साम्हूं आई आहे ऐं सब